नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। पुनः गाज़ी बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ बुलड़ी शाह करीम सिंध जे अज़ीम शाइर शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी 415वीं उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी सालियानी 415वीं उर्स मुबारक जे मौक़े ते औक़ाफ़ खाते सिंध जे चीफ एडमिनिस्ट्रेटर मुख़्तियार अली अबड़ो दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जी रस्मनि जो इफ़्तिताह पिणु कयो। दरगाह जे अहाते में लतीफ़ी ऐं करीमी फ़क़ीर तंबूरी जे तंवारनि सां अल्लाहू अल्लाहू जूं सदाऊं बुलंद करे रहिया आहिनि। मेले जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। उर्स मुबारक जे मौक़े ते पाणी, बिजली, ज़ाइरीन जी रहाइश समेत खाधे पीते जा के बि जोगा इंतज़ाम न हुजण करे ज़ाइरीन जूं दाहूं